बुख खां बदहाल माण्हू रोड ते निकिरी आया। हुकूमत न रोज़गार करण थी ॾे न वरी राशन थी ॾे, वञूं त आख़िर केॾांहुं वञूं। ॻाढ़ो वासी औरतुनि जो मासूम ॿारनि समेत ॻाढ़ो मीरपुर साकरो रोड ते एहतजाज। सिंध हुकूमत पारां 16 ॾींहनि खां सॼे सूबे में लॉकडाउन लागू करण खां पोइ घरनि में बंदि माण्हू सरकार पारां सहायता न थियण बाद नेठि घरनि खां ॿाहिरि निकिरी एहतजाज करण ते मजबूर थी पिया आहिनि। इन सिलसिले में ॻाढ़ो वासी औरतुनि ऐं मासूम ॿारनि ॻाढ़ो मीरपुर साकरो रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे उतां जे पुलिस ऐं हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ औरतुनि मसमात कलसां, बसरा, हवा, पठान ख़ातून ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम आॾो दाहींदे चयो त सरकार पारां लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ पुलिस उन्हनि घरनि खे कड़ो चाढ़े 16 ॾींहनि खां खेनि घरनि में बंदि करे छॾियो आहे, जंहिं जे करे संदनि घरनि में फाका कची वारी सूरत हाल आहे। हुननि चयो त सरकार न रोज़गार करण थी ॾे न वरी राशन या इमदाद फराहम करे रही आहे, जंहिं जे करे हू सख़्त परेशानी वारी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि सिंध जे वॾे वज़ीर समेत ॿिनि वसवारनि खे अपील कंदे चयो त संदनि सहायता करे परेशानी ख़तम कई वञे। अली रज़ा पेरोज़ाणी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, केटी बंदर।